नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदालूं कंधकोट मां NTS पास वैक्सीनेटर्स यूनियन काउंसिल ज़ोरगढ़ वासी नौजवान जाज़िब हुसैन बंगवार मीडिया आॾो दाहींदे चयो त डिप्टी कमिश्नर कशमोर UC सेक्रेटरी बदरदीन चन्ना ऐं हेल्थ खाते जे अफ़ीसरनि ॻोरी रिश्वत एवज़ मुंहिंजी जाइ ते ॿिए तालके ऐं UC जे नौजवान जो आर्ज़ी पते ते नालो ज़ाहिर करे छॾियो आहे जॾहिं त उन नौजवान जो असांजी यूनियन काउंसिल सां को बि वास्तो न आहे। मुंहिंजे हक़ ते धाड़ो हयो वियो आहे। हुन आला अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कंदे चयो त जांच करे मूंसां इंसाफ़ कयो वञे जीअं आऊं ऐं बचनि जी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघां। असां इन जे लाइ एहतिजाज कयूं था। असांजे यूसी में जारियूं आहिनि हेल्थ में वैक्सीनेटर में, उन जे अलावा में फस्ट नंबर हुयो असांजो ॿियो छोकिरो हुयो, ॿिए नंबर ते मां हुयुमि। उनखे मां जो नालो कटे करे आर्ज़ी पतो लिखाए करे मोहम्मद इब्राहिम वलद शादिल इहो असांजे यूसी में रखियो अथनि। ऐं असां आला अमलदारनि खे अपील कयूं था त असांजे नौकिरी खे बहाल कयो वञे ऐं ॿी सूरत में न त असां एहतिजाज जो मुज़ाहिरो कंदासीं।